Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हुकूमती इजाज़त न मिलण बावजूद PDM जो पेशावर में जलसो जारी। मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं महमूद ख़ान अचकज़ई समेत PDM जी ॿी क़यादत स्टेज ते मौजूद। कारकुननि जी आमद जारी। जलसे खे मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, अख्तर मैंगल ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ ख़िताब न करे सघंदो। पेशावर जी इंतज़ामिया जलसेगाह ॾांहुं वेंदड़ समूरा रस्ता रंडकूं रखी बंदि करे छॾिया। जलसेगाह जे भरपासे वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस ऐं इंटरनेट सर्विस मुअतल। जलसे खां अॻु बिलोर हाउस में PDM अॻवाननि जी गॾिजाणी। मौलाना फजल रहमान, बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़, अख्तर मैंगल ऐं ॿिया अॻवान मुलाक़ात में मौजूद। हुकूमत मुख़ालिफ़ तहरीक बाबति सलाह मशवरा। ऑपोजिशन भले लखें जलसा करे, NRO न मिलंदो। PDM NRO लाइ शहरनि जी ज़िंदगी ऐं मैशियत खे बर्बाद करण में रुधल आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो पेशावर जलसे ते रद्द अमल। इमरान ख़ान ट्वीट बयान में चयो त मुल्क में कोरोना जी ॿी लहर ॻणती जोगी आहे। कोरोना केसिस में लाॻीतो वाध थी त मजबूरन मुकम्मल लॉकडाउन तरफ़ वञिणो पवंदो ऐं उन जी ज़िम्मेवार PDM हूंदी। अदालती हुकुम बावजूद जलसा करण कानून जा बखिया उढेरण बराबर आहे। करप्शन जी कोरोना खां अवाम हिसाब वठंदो। सुदसमा वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फरास जो PDM जे पेशावर जलसे ते रद्द अमल। शहबाज़ गिल जो चवणु आहे त अवाम जालसाज़नि खे सुञाणे जेके इमरान ख़ान सां बुग़्ज़ में हर हद पार करे रहिया आहिनि। फवाद चौधरी ऑपोज़िशन खे वर्चुअल जलसा करण जो मशवरो ॾींदे चयो त ज़िंदगी चैलेंज बणिजी वञे त सियासत कहिड़े कम जी। कोरोना वायरस की सूरत हाल ख़राब है। शहरनि जूं हयातियूं ख़तरे में नथा विझी सघूं। KPK बाद पंजाब हुकूमत पे PDM खे लाहौर ऐं मुल्तान में जलसनि जी इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो। पधराई में चयो वियो आहे त इजाज़त खां सवाइ जलसा थिया त क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। नून लीग अॻवान कैप्टन रिटायर्ड सफ़दर ॿीहर कोरोना वायरस में वठिजी वियो। लाहौर जी शरीफ़ मेडिकल सिटी अस्पताल में संदसि इलाज जारी। डॉक्टर्स कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे दवाऊं जारी रखण ऐं वधीक 2 हफ़्ता आराम जो मशवरो ॾेई छॾियो। मुल्क में कोरोना वायरस की ॿी लहर। हिक ॾींहं में वधीक 59 शहरी हयातियूं विञाए वेठा। वधीक 2065 नवां मरीज़ बि रिपोर्ट। फौतिन जो कुल अंग 7662 थी वियो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो चवणु आहे त 4 महीननि बाद पहिरियों भेरो हिक ॾींहं में कोरोना सबबि 50 खां वधीक फौतगियूं थियूं आहिनि। कराची में स्मार्ट ऐं माइक्रो लॉकडाउन ते अमल न थियो। पाबंदी बावजूद दुकान ऐं ॿियूं कारोबारी सरगर्मियूं जारी। शहरनि एहतियाती उपाउनि खे नज़रअंदाज करे छॾियो। PTI सरकार परदेही पॉलिसी सूदो हर महाज़ ते नाकाम थियण सां गॾु अवाम खे तबाह करे छॾियो आहे। जमायत इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ सवात में जलसे खे ख़िताब दौरान चयो त नालाइक़ तरीन हुकूमत मां अवाम बेज़ार थी वियो आहे। इमरान ख़ान वाइदो कयो हो त अवाम संदसि ख़िलाफ़ एहतजाज कयो त इस्तीफ़ा ॾेई छॾींदो, पर हू पंहिंजे वाइदनि तां फिरी वेंदो आहे। मौजूदा हुकूमत में अमनोमान तबाह थी वियो आहे। इमरान ख़ान जी हुकूमत में सऊदी अरब सां लाॻापा ख़राब थी विया। चीन भी पाकिस्तान ते एतमाद नथो करे। शहदाद कोट भरिसां हथियारबंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में ज़ाल मुड़ुस मारिजी विया। बगो रोड ते कार सवार हथियारबंदनि नौजवान नवीद जमाली ऐं संदसि घरवारी तबस्सुम जबानी खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। मक़तूलनि जा लाश अस्पताल मुंतकिल। गंबट जे पीर मोहल्ला में हथियारबंदनि जी फायरिंग में पीर सैयद ज़ाहिद शाह मारिजी वियो।
दादू वेझो घर मां धाड़ी दौरान मज़ामत ते हथियार बदन हथां ख़ैर मोहम्मद बिरोही क़तल। करमपुर लॻ ॿिनि धुरनि में झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो, 3 ज़ख़्मी। टंडवाला यार में सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकज़ी अगवान अल्ताफ़ जसकानी के कत्ल केस में घुरबल मुख्य जवाबदार की गिरफ्तारी लाए पुलिस की रिंदाबाद कॉलोनी में कार्रवाई दौरान मज़ाहमत ऐं फायरिंग। पुलिस वाक़े जो 14 ॼणनि ते केस दाख़िल करे वरितो। घोटकी में हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल हिंदू नौजवान जय प्रकाश सखर जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। नौजवान जे वारसनि जो मेन चौक ते लाश रखी धरणो। हफ़्तो अॻु हथियारबंदनि जी फायरिंग में जय प्रकाश ऐं संदसि दोस्त अजय कुमार ज़ख़्मी थी पिया हुआ। वाक़े जो 3 जवाबदारनि ख़िलाफ़ केस बि दाख़िल। मासूम न्याणियुनि खे ज़्यादती जो निशानो बणाईंदड़ वहशी जवाबदारनि खे सरेआम फाही ॾियो। कोटड़ी में सिंध जी सूरमिन जी रैली। शहर जे चौकनि ते ज़्यादती वाक़िअनि जे जवाबदारनि खे सरेआम फाही ते टंगण वारा पुतला बि लटकाया विया। न्याणियुनि सां ज़्यादती वाक़िअनि जी रोकथाम लाइ असराइती कानून साज़ी जो मुतालबो। शिकारपुर जिले के लखी गुलाम शाह भरसां कारखाने के बाहिस सबब एक पोरहित फौत, 3 ॼणा सड़ी ज़ख़्मी। पुलिस मौजब बोह जूं कठड़ियूं ठाहींदड़ कारखाने में शॉर्ट सर्किट सबब बाहि लगी। ज़ख़्मी पोरहितनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। मलबे मां एक पोरहित जो लाश कढियो। सखर जे इलाइक़े बशीराबाद में हद दख़लनि ख़िलाफ़ इंतज़ामिया जो ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन। ज़िलई इंतज़ामिया ऐं आपाशी अमलदार ज़मीन जी माप लाइ पहुची विया। घर ख़ाली करण जी वार्निंग बाद रहवासियुनि सामान मुंतकिल करणु शुरू करे छॾियो। गुज़िरियल ॾींहुं ऑपरेशन दौरान इंतज़ामिया ऐं रहवासियुनि में चकरियूं बि थियूं। सिंध जे डिंगी ऐं बुंडाड़ बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो जारी। ठठो में अवामी राब्ता तहरीक जे सर ते आइलैंड्स डेवलपमेंट अथॉरिटी ऑर्डिनेंस ख़िलाफ़ प्यादल मार्च। ठठो खां मकली ताईं मार्च जे काफ़िले में वॾी तादाद में औरतुनि जी बि शिरकत। बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर जा नारा। मार्च खे ख़िताब कंदे अॻुवाणनि तरफ़ां बेटनि ते कब्ज़ो ख़त्म थियण ताईं एहतजाज जारी रखण जो अज़्म जो इज़हार। ऐं लाड़काणे जे वुमेन जेल में मुंतकिल टिकटॉकर मारवी मेमण जी मुलाक़ातुनि ते पाबंदी। जेल इंतज़ामिया वकीलनि खे बि मारवी खिलजी सां मुलाक़ात करण जी इजाज़त न ॾिनी। एडवोकेट सलमा मुश्ताक भुट्टो जेल में मारवी खिलजी सां मुलाक़ात करण बिना वापसि। वकील सलमा भुट्टो जो चवणु आहे त मारवी जी कानूनी मदद करण लाइ जेल पहुती हुयसि, पर इंतज़ामिया रोके छॾियो। जेल में पुलिस जी मुबैना तशद्दुद बाद मारवी ज़हनी दबाव जो शिकार। पीरगोट में टिकटॉकर मारवी खिलजी के घर में बाहि ॾियण वारे केस में गिरफ़्तार कियो वियो हो। नारी ख़िलाफ़ संदसि वालिद केस दाख़िल करायो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स ज़मां ॾिठियूं, तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।